गज़ा ते इसराइली फ़ौज जी वहशियाड़नि हमलनि खे हिकु महीनो पूरो थी वियो। अॼोको ॾींहुं दौरान बमबारीअ वधीक 27 फ़लस्तीनी शहीद, मजमूई अंग 10,000 थी वियो। अरब मीडिया मूजिबि 15 माण्हू तलिस्तान में, 10 अलसवेदा में ऐं 2 माण्हू जबालिया कैंप में शहीद थिया। गज़ा जे हिकु महीने दौरान टियों भेरो दुनिया सां राब्तो कटिजी वियो। टेलीफोन ऐं इंटरनेट जूं सहूलियतूं मुअतल। हमास जो चवणु आहे त बमबारी सबबि 60 इसराइली यरगमाली गुम ऐं 23 मलबे हेठां दॿिजी विया आहिनि। गज़ा जी सूरत-हाल ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। गॾियल क़ौमुनि जो चवणु आहे त गज़ा ते जारियत में संदनि 88 एहलकार मारिजी चुका आहिनि। कंहिं बि तकरार में गॾियल क़ौमुनि जो इहो सभ खां वॾो जानी नुक़सानु आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइदे अॻूणे वज़ीर आज़म पार्टी अख़बारनि खे चूंडनि जी तयारियुनि जी हिदायत करे छॾी। नवाज़ शरीफ जे 4 सालनि खां पोइ मॉडल टाउन में पार्टी ऑफिस आमद। पार्टी अख़बारनि सां मुलाक़ात दौरान मुल्की सूरत-हाल ऐं पार्टी जी सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। नवाज़ शरीफ जो चवणु आहे त तरक़ीअ जो सफ़र जिते रुकियो हो उतां ई शुरू थींदो। पाकिस्तान खे एशियन टाइगर बणायो वेंदो। सिंध में थियल नंढी मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सुभारा। सदर टाउन जे यूसी 13 ते मुर्तज़ा वहाब 3,976 वोट खणी कामयाब। गडाब जे यूसी 7 ते सलमान अब्दुल्ला मुराद 2,215 वोट खणी कामयाब थियो। खैबर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते पीपी उम्मीदवार नोमान वसाण सुभारो। सखर में निसार सिद्दीकी। टाउन जे यूसी 10 ते पीपी जो डॉक्टर अरशद मुगल कामयाब। गंबर जे वार्ड नंबर 6 ते पीपी उम्मीदवार सदाम जोकियो ऐं दौड़ टाउन कमेटी जे वार्ड नंबर 8 ते पीपी उम्मीदवार वसीम अफज़ल राजपूत खटी वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नंढी मकानी चूंड में कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हू नंढी मकानी चूंड में कामयाबी ते अवाम जा थोराइता आहिनि। सिंध जी दिलि कराची में बि जीअं भुट्टो जो नारो हणी छॾियो। मुर्तज़ा वहाब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद जी कामयाबी मुखालफ़नि लाइ कराची वासियुनि जो ख़ासि पैगाम आहे। पीपी जो हर कारकुन बेनज़ीर भुट्टो जो सफ़ीर बणिजी चूंड मुहिम शुरू करे। 8 फरवरी जो सिज बिलावल भुट्टो जी कामयाबी जो पैगाम खणी उभरंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपी नंढी मकानी चूंड में मैदान मारे वरितो आहे। सिंध नफ़रत ऐं तक़सीम वारी सियासत खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त ॾेई छॾी। आवाम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। हाणे इनशाअल्लाह 8 फरवरी ते आम चूंडनि में पीपल्स पार्टी जी कामयाबी यकीनी आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नवदेरो हाउस में तरसियल। पीपी अख़बारनि ख़ैर मोहम्मद शाह, तारिक अनवर सियाल ऐं ॿियनि जी मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी अॼु पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि सूधो मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां मुलाक़ातूं कंदो। अॻूणो सदर तासुई पीपी में शामिल थींदड़ सरदार अली कुंवर ख़ान मर जी दावत ते सुभाणे ख़ानगढ़ पहुचंदो। सुप्रीम कोर्ट पुलिस एहलकार जी बरतरफ़ी वारे केस में आईजी पंजाब जी अपील ख़ारिज करे छॾी। एडिशनल एडवोकेट जनरल जो चवणु आहे त कांस्टेबल हिकु औरत सां घर अंदरि नासेबा हरकतूं कंदे पकड़ियो वियो। चीफ जस्टिस कासिफ आई सीसा जो चवणु आहे त औरत मूजिबि कांस्टेबल संदसि मुड़ुसु आहे। इहो कमु पुलिस जो थी सघे थो। कराची में ताहिरा प्लाज़ा बाई केस में अहम अखबिराई ॿिनि अखियुनि ॾिठनि शाहिदनि बदनाम टारगेट किलर सईद बरम समेत 3 दहशतगर्दनि जी सुञाणप करे वरिती। शाहिदनि रिक्शा ड्राइवर ऐं गनमैन बयान रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त सईद बरम ऐं ॿिनि जवाबदारनि फायरिंग करण खां पोइ वकीलनि जी ऑफिसनि खे बाहि ॾेई छॾी। दहशतगर्दी तोड़ अदालत ईंदड़ ॿुधनीअ ते केस जी वधीक शाहिदनि खे घुराए वरितो। पुलिस जो चवणु आहे त सईद बरम, इमरान सईद ऐं फैसल जावेद मामा खे गिरफ़्तार कयो आहे। सिंध जे कचनि वारनि इलाइक़नि में रेंजर्स जूं कार्रवायूं जारी। उबाड़ी वेझो ॻोठ मीरपोश मां 5 ॾोहारी गिरफ़्तार करे हथियार हथ कया विया। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद हसन कोश, हाजी इमदाद अली, नवाब अली उर्फ नवाबी, मोहम्मद उमर ऐं फलक शेर शामिल आहिनि।
जेकी कतल अगवा धाड़न फुरन ऐं ॿिनि ॾोहनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, ब्लड प्रूफ जैकेट ऐं टेलीस्कोप हथ कई वई आहे। उडेरो लाल पुलिस की कार्रवाई, कुकिंग ऑयल से भरियल डासन हथ ब जवाबदार गिरफ्तार। भाव खान पठान मां गिरफ्तार अब्दुल्ला यूसुफ जई ऐं शबीर भट्टी ते केस दाख़िल। पुलिस जो चवण पाबंदी मिलियल खाजरो तेल जो कारोबार कंदड़ ॿई जवाबदार हैदराबाद जा रवासी आहिनि। जिन इतराफ़ कयो आहे त सनन सेठ चर्बी वारो तेल तैयार करे विकिरो कंदो आहे। आई वर्ल्ड कप जी 38 मैच में अॼु बांग्लादेश ऐं श्रीलंका मुसाम्हूं। बांग्लादेशी टीम मेगा इवेंट में हेल ताईं 7 मैचेस मां रुगो 1 में कामयाबी माणी सघी। श्रीलंकन टीम 7 मैचेस मां 2 में कामयाबी माणे चुकी। ॿई टीमूं सेमीफाइनल जी डोड़ खां ॿाहिरि थियल।